मेहरबानी बाबा साईं, मेहरबानी। जिए साईं GM सैयद, जिए शहीद बशीर खान कुरैशी। मुझा दोस्तों ऐं साथियों, अॼु हिते गॾु थियण जो मक़सदु इहो ई आहे त सिंधु दरिया जे मथां जेके केनाल ठाहिया था वञनि, सिंध उन्हनि खे रद्द करे थी। अॼु ही पुरअमन धरणो इहो मैसेज थो ॾे त सिंध असांजी आहे, उन जा मालिक ऐं वारिस असां सिंधी आहियूं। सिंधु दरिया सिंधी क़ौम जो वाहिद ऐं आख़िरी वसीलो आहे। हूअं असां खां सभु वसीला खसिजी चुका आहिनि, गैस, कोयलो, तेल, पर ही वाहिद पाणी आहे जंहिंते असां पंहिंजूं ज़मीनूं आबाद कयूं था, जंहिंजे सहारे असां जीऊं था, उहो बि खसिजी वियो। त सिंध जी जेका सूरत हाल हूंदी, इंतिहाई भयानक सूरत हाल हूंदी। उन जे करे तव्हां ऐं असां ते फ़र्ज़ थो थिए, जेका शहीद बशीर खान कुरैशीअ जी वाट आहे, साईं GM सैयद जो ॾसियल नज़रियो आहे, जंहिंते शहीद बशीर खान कुरैशी असांखे हलाए वियो आहे। अदम तशद्दुद जी राह पंहिंजी धरतीअ जी मालिकी कंदा वतऊं ऐं पंहिंजे मारूड़नि सां हर ॾुख हर तकलीफ़ में गॾु बीहूं। अॼु सिंधु दरिया जे लाइ हिते गॾु थिया आहियूं। 17 जनवरीअ ते वधीक ॿियो ऐलान कंदासीं, अहम ऐलान, त कहिड़े ज़िले में या कंहिं जॻह ते धरणो हणणो आहे। असां चवंदासीं त हिन धरतीअ जा मालिक ऐं वारिस पंहिंजे ॻोठनि मां जॾहिं शहरनि जे तरफ़ अचनि था त असां शहरनि में वेंदासीं, कराची वेंदासीं, उते असांखे रोज़गार मिलंदो। पर उते उन्हनि मासूमनि खे रोज़गार त कोन थो मिले, उन्हनि जे लाइ फैक्ट्रियुनि जा दरवाज़ा त बंदि आहिनि, पर सिंधी माण्हुनि खे पंहिंजे ई शहर कराचीअ में क़तल कयो थो वञे। उन्हनि खे पंहिंजो हक़ नथो ॾिनो वञे। हाणे ही जेको ताज़ो वाक़ियो थियो आहे कराचीअ में, ज़ाहिद मीराणी, जंहिंजो ॾोह इहो हुयो त हू स्टॉल हणी पंहिंजे ॿचिड़नि जो पेट गुज़र कंदो हुयो। हू स्टॉल ते जॾहिं बीठो हुयो त उते कुझु माण्हुनि सां हुनजो झेड़ो थी पियो। उन्हनि माण्हुनि उनखे क़तल करे छॾियो। असां उनजी मज़म्मत कयूं था। उन जा कातिल जेके बि आहिनि, उन्हनि खे जल्द खां जल्द गिरफ़्तार कयो वञे। सॼी सिंध जो इहो ई मुतालबो आहे। सिंधु दरिया जे मथां जेके बि गैर कानूनी केनाल आहिनि, उन्हनि खे रद्द करे थी। हथ मथे खणी इहो वचन कयो त असां साईं GM सैयद जा ऐं शहीद बशीर खान कुरैशीअ जा सिपाही हिन सिंधु दरिया जे लाइ आख़िरी दम, आख़िरी साह ऐं आख़िरी घड़ीअ ताईं विढ़ंदा रहंदासीं ऐं जिदोजहद कंदा रहंदासीं। असां तव्हां ऐं असां ते फ़र्ज़ थो थिए त हिन धरतीअ जी मालिकी कयूं ऐं वारसी कयूं। छाजे करे साईं GM सैयद जी जेका जिदोजहद हुई, जेका तालीमात आहे, उहा तव्हां ऐं असांजे रूहनि में आहे, ज़हननि में आहे। उन जे करे साईं GM सैयद जी जा किताब पढ़ो, शहीद बशीर खान कुरैशीअ जी ॾसियल वाट ते हलो, जेका शहीद बशीर खान कुरैशी असांखे ॾेखारे वियो आहे ऐं उन ते हलाए वियो आहे। अॼु हिते मटियारी बाईपास ते गॾु थी करे इहो ई वचन कयूं था त सिंधु दरिया जे मथां को बि डैम,
को भी केनाल कबूल ना है वरी वरी ॿीहर हिकमत अमली जोड़े करे इन पंजाब जा वेंदड़ रोड ऐं रस्ता काथे बंदि करणा आहिनि कहिड़ी जॻह ते बंदि करणा आहिनि उहो सलाह मशवरो करे वधीक ॿियो राय अमल जोड़े उहो तव्हां सभिनी जे अॻियां ॾींदासीं ॼाण टुटी ज़ंजीर विया पोइ ज़िंदाननि जो छा थींदो जिन मज़लूमनि ते वार कया तिन शैताननि जो छा थींदो वतन में भी असां बेवतन हक़ घुरूं था त कंद था कपिन पंहिंजी धरती भी पंहिंजी न दिल न हारे वियो दिल भरो पंधु आहे अञा अॻ भरो रीढ़ जी पीढ़ जी था जियूं ज़हर जा ढुक था विख विख पियूं पंहिंजी धरती भी पंहिंजी न पंहिंजी धरती भी पंहिंजी न ही पुरमन माण्हू जिन जे हथनि में न का लठा न को पत्थर आहे ही पुरमन माण्हुनि जो गॾु थियण जो इहो ई मक़सदु त हू पंहिंजे सिंधु दरिया सां मोहबत कनि था सिंधु दरिया सिंधी क़ौम जो जीअण ऐं मौत जो ज़रियो आहे सिंधु दरिया सिंधी क़ौम उन सां एतिरी मोहबत करे थी सिंध जा हारी सिंध जा मज़दूर जेके इन्हनि सॼो ॾींहुं महिनत करे फसल कनि था पंहिंजे बचड़नि जो पेट गुज़र कनि था पर जॾहिं इन दरिया सुकी वेंदो त न असां वटि उहे फसल थींदा न असां वटि कुझु खाइण जे लाइ को गभ हूंदो न ई असां वटि ही जेके धारिया माण्हू असां सिंधी माण्हुनि खे अक़लियत में तब्दील करण जी साज़िश करे रहिया आहिनि असांखे पंहिंजे ई शहरनि में उठो थो वञे असांखे पंहिंजे ई शहरनि में मारियो थो वञे उन जे करे सभिनी खे गॾु थियणो पवंदो क़ौमी ॿधीअ जी ज़रूरत आहे क़ौमी ॿधीअ जी ज़रूरत आहे